मदनी क़ाइदो सबक नंबर 7। सबक नंबर 7 में छा आहे? हुरूफ़ मद्दा ऐं जज़्म सेखारी वेंदी। हिन अलामत यानी हीअ अलामत जेका आहे दाल नुमा, हीअ निशानी, हिनखे जज़्म चइबो आहे। छा चइबो आहे? जज़्म चइबो आहे। जीअं हरफ ते जज़्म हुजे उनखे साकिन चइबो आहे। उनखे छा चइबो आहे? साकिन। जीअं हरफ ते जज़्म हुजे उनखे साकिन चइबो आहे। साकिन हरफ अॻे यानी पाण खां पहिरें मुतहरिक हरफ सां मिलाए पढ़ियो वेंदो आहे। यानी ही साकिन हरफ आहे, हिन जे मथां जज़्म आहे, हिन खां पहिरियां छा आहे? बा। त हिनखे असां बा सां मिलाए पढ़ंदासीं। हुरूफ़ मद्दा घणा आहिनि? 3। ॿुधायो घणा आहिनि? हुरूफ़ मद्दा कहिड़ा आहिनि? 3 आहिनि। अलिफ, वाव, या। ही हुरूफ़ मद्दा कीअं थींदा इहो सम्झणु ज़रूरी आहे। अलिफ खां पहिरियां ज़बर हुजे, अलिफ मद्दा आहे। ॾिसो ही अलिफ आहे, बा सां गॾु छा आहे? अलिफ। अलिफ खां पहिरियां बा ते ज़बर आहे, त ही अलिफ मद्दा आहे। वाव साकिन खां पहिरियां हे वाव आहे, वाव जे मथां जज़्मा, वाव साकिन थी वियो। वाव साकिन खां पहिरियां पेश हुजे यानी पोइ हरफ ते पेश हुजे त वाव मद्दा। या साकिन खां पहिरियां ज़ेर हुजे यानी बा जे हेठां ज़ेर आहे ऐं या साकिन आहे। या साकिन खां पहिरियां ज़ेर हुजे, छा थींदो? या मद्दा। अलिफ खां पहिरियां ज़बर हुजे, अलिफ मद्दा। वाव साकिन खां पहिरियां पेश हुजे, वाव मद्दा। या साकिन खां पहिरियां ज़ेर हुजे, या मद्दा थींदो। अच्छा, या मद्दा खे कीअं पढ़बो इहो बि सम्झणु ज़रूरी आहे। हरकात खे जीअं ॿुधायो वियो, बिना छिके बिना झटके जे नरमीअ सां मारू पढ़बो, यानी हरकात खे न छिकबो। पर हुरूफ़ मद्दा खे हिकु अलिफ, घणो? हिकु अलिफ यानी 2 हरकात जे बराबर छिके पढ़ियो वेंदो, यानी हिनखे थोरो लंबो कबो, डिघो कबो हरफ खे। जीअं बा, बू, बी, अहिड़े अंदाज़ सां सम्झी वियो। त हिनखे असां छिके पढ़ंदासीं। हुरूफ़ मद्दा खे हिकु अलिफ यानी 2 हरकतुनि जे बराबर छिके पढ़ियो वेंदो। ऐं असां इहो बि ॿुधोसीं त हुरूफ़ मद्दा 3 आहिनि। अचो हिन सबक जी दोहराई कयूं। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। तरीक़ो साॻियो ई हूंदो पढ़ण जो। पहिरां हुरूफ़ हरफ मुफ़रिद हरफ जेको आहे असां पढ़ंदासीं, उन खां बाद में हरकत ॾींदासीं। बा, अलिफ, ज़बर, बा, माशाअल्लाह। जीअं हिनखे बा खे मुफ़रिद हरफ वांगुरु पढ़ियोसीं, वरी अलिफ खे बि पढ़ियोसीं, बाद में हरकत ॾिनीसीं, त सुहिणे अंदाज़ सां हर्फ अदा थियो। बा, वाव, पेश, बू, अच्छा। जीअं चङी तरह सां तव्हां छिकियो, बू, सुहिणे अंदाज़ सां। ईअं न पढ़बो बू बू, त इहो हुरूफ़ मद्दा अदा न थियो। हरफ हुरूफ़ मद्दा अदा न थियो। हिनखे छिकींदासीं तॾहिं हुरूफ़ मद्दा अदा थींदो। बू, पढ़ो बा, या, ज़ेर, बी, बा, बू, बी। अच्छा, साॻी अंदाज़ सां जीअं हरफ हुरूफ़ मुफ़रिद वांगुरु हरफ अदा कंदासीं, बाद में उनखे हरकत ॾींदासीं। ता, अलिफ, ज़बर, ता, ता, वाव, पेश, तू, ता,
या ज़ेर ती, या ज़ेर ती, ता तू, ती, ता तू ती, सा अलिफ ज़बर सा, सा अलिफ ज़बर सा, सा वाव पेश सू, सा वाव पेश सू, सा नरमी सां अदा कबीर, सीटीअ जो आवाज़ न निकिरे। सा या ज़ेर सी, सा या ज़ेर सी, सा सा सू सू ती, ती, जीम अलिफ ज़बर जा, जीम अलिफ ज़बर जा, जीम वाव पेश जू, जीम वाव पेश जू, जीम या ज़ेर जी, जीम या ज़ेर जी, जा या जू, जू, जी जी, हा अलिफ ज़बर हा, हा अलिफ ज़बर हा, हा वाव पेश हू, हा वाव पेश हू, हा या ज़ेर ही, हा या ज़ेर ही, हा हा हू हू ही, ही, खौ अलिफ ज़बर खौ, खौ अलिफ ज़बर खौ, खौ छा जो हरफ आहे, कीअं अदा कंदासीं, हमेशह मोटो करे पढ़ंदासीं, पुर करे पढ़ंदासीं, माशाअल्लाह। खौ वाव पेश खू, खौ वाव पेश हू, खौ या ज़ेर खी, खौ या ज़ेर खी, खौ खौ हू हू खी। खी, अच्छा हरूफ मद्दा जो सबक जेतिरे अंदाज़ जेतिरे तरीक़े सां असां जेतिरियूं लाइनूं पढ़ियूंसीं, बक़ाया लाइनूं बि असां इन ई अंदाज़ सां पढ़ंदासीं। हे जेके लाइनूं असां पढ़ियूंसीं, बक़ाया जेके बि लाइनूं आहिनि मदनी क़ाइदे में, हिन ई अंदाज़ सां पढ़ंदासीं। सल्लू अलल हबीब।